जी हाँ दोस्तों, पंहिंजे अमर जे विछोड़े ते हंजूं हारींदे आलिन अखियुनि सां ही तहरीर लिखनि था अली लिगारी, मोहम्मद अज़ीज़ लिगारी ऐं अरफान लिगारी, पंगरियो लॻ ॻोठ दरिया ख़ान लिगारी खां। जी हाँ दोस्तों, दुनिया जा दर्द दुख सूर सब इंसान बर्दाश्त करे सघे थो। हाँ, पर अमर जी जुदाई जीअं झोरे ऐं अंदरि भोरे छॾींदी आहे। अमर, अम्मा ऐं माउ ही हिकु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन में मिठास, मोहबत, प्यार, शफ़क़त जा समूरा रंग समायल आहिनि। हाँ दोस्तों, असांजी जीजल जीअं असांखे जीवन ॾिनो, हलण ॻाल्हाइण सेखारियो, प्यार सां लोलियूं ॾिनियूं, उन मिठी माउ खे कीअं विसारियूं जीअं असांखे हंज में सुम्हारे पाण निंड न कई। कीअं विसरे मुंहिंजी जीजल जीअं असांखे ज़िंदगी जे हर मोड़ ते हर ॾुख सुख में पंहिंजे पले हेठि रखियो। जी हाँ दोस्तों, जुमे जो ॾींहुं 8 दिसंबर साल 2023 राति जो 3 बजे असांजी जीजल अमर असां खां हमेशह लाइ जुदा थी वञी मालिक हक़ीक़ी वटि पहुती। हिन हेॾे सारे जहान में असांखे अकेलो तन्हा रोंदो छॾे वई। अॼु बि हुन जो प्यार, हुन जूं मोहबतूं, हुन जूं दुआऊं यादि आहिनि। अमर जंहिंजे पेरनि हेठां जन्नत हुई, सा जन्नत ऐं दुआ जो दर हमेशह लाइ असां खां विछड़ी वई। बस दोस्तों, दुआ आहे त अमर रब पाक जन्नतल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। जी हाँ, असांजी जीजल माउ खे रब पाक जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन सुम आमीन।